नाज़रीन, विपो ख़ास में एंटी करप्शन वाटर मैनेजमेंट जी ऑफिस ते छापो हणी रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे तालिब शर जी। तालिब, छा अपडेट्स आहिनि? जी, जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एंटी करप्शन सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट 2 अली हसन मरीअ जी सरबराही में सर्कल ऑफिसर एंटी करप्शन असद अली मीरानी अॼु डायरेक्टर मैनेजमेंट वाटर डायरेक्टर मैनेजमेंट जी ऑफिस ते छापो हयो, जंहिंमें 2015 खां 2020 ताईं 5 सालनि जो रिकॉर्ड हथ कयो आहे। उन रिकॉर्ड में जेको वाटर कोर्स हुननि ॼाणायो आहे त किथे ठहियल आहिनि त किथे न ठहियल आहिनि ऐं गैर मयारी हुननि जो कमु थियल आहे। उन में हिकु वॾी करप्शन थियल आहे। उन हवाले सां हिननि जी डेग वाटरनि जी जेका आहे उहा घटि हद ताईं आहे ऐं उन खां सवाइ जेको हिन में मोरियूं हुयूं ठाहिणियूं उहे बि नंढियूं ठाहियूं आहिनि। हिननि एंटी करप्शन ऑफिसर जो इहो बि चवणु आहे त हिननि उते जे लोकल ज़मींदारनि सां मिली भगत करे वॾे पैमाने ते करप्शन कई आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वेंदी। जी तालिब, जी मेहरबानी।